जी बिल्कुल फ़ाइज़ अली जी शादी वारे मामले ते सुबुह खां वठी सोशल मीडिया ते जेके मुख़्तलिफ़ ख़बरूं जेको हलनि पियूं जंहिंजी तस्दीक ऐं जेको आहे तर्दीद ऐं तस्दीक न पई थिए, पर हिन वक़्तु FBI ज़ोन 1 जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो सां जेको ख़ुसूसी जेको आहे राब्तो थियो आहे। उन खां पोइ कमिश्नर जेको FBI जो अब्दुल हमीद अबड़ो आहे, हुन ॿुधायो आहे त जेकी शादी वारी ख़बर आहे उहा कंफर्म आहे ऐं तस्दीक करे छॾी आहे। जॾहिं त हिन इहो पिणु चयो आहे त हक़ शरई ऐं सुनत मोहम्मदी सां जेको आहे निकाह कयो आहे। अब्दुल हमीद अबड़े जेको आहे फ़ाइज़ अली सां शादी वारी जेके ख़बर आहे उनजी तस्दीक करे छॾी आहे। शेयर कंदासीं नाले वारी ॻाइणी फ़ाइज़ अली शादी जे बंधन में ॿधिजी वई आहे। फ़ाइज़ अली कामोरे अब्दुल हमीद अबड़े सां शादी करे छॾी आहे। अब्दुल हमीद अबड़े तरफ़ां ॻाइणी फ़ाइज़ा अली सां शादी जी तस्दीक कई वई आहे। यह ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। नाले वारी ॻाइणी फ़ाइज़ा अली शादी जे बंधननि में ॿधिजी वई आहे। फ़ाइज़ा अली कामोरे अब्दुल हमीद अबड़े सां शादी करे छॾी आहे। अब्दुल हमीद अबड़े तरफ़ां ॻाइणी फ़ाइज़ा अली सां शादी जी तस्दीक या अञा तव्हां में कोशिशि कंदव त अञा देरि सां थिए हमसफ़र तव्हांजो? देरि सां जी जी बिल्कुल फ़ाइज़ अली जी शादी वारे मामले ते सुबुह खां वठी सोशल मीडिया ते जेके मुख़्तलिफ़ ख़बरूं जेको हलनि पियूं जंहिंजी तस्दीक ऐं जेको आहे तर्दीद ऐं तस्दीक न पई थिए, पर हिन वक़्तु FBI ज़ोन 1 जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो सां जेको ख़ुसूसी जेको आहे राब्तो थियो आहे। उन खां पोइ कमिश्नर जेको FBI जो अब्दुल हमीद अबड़ो आहे, हुन ॿुधायो आहे त जेकी शादी वारी ख़बर आहे उहा कंफर्म आहे ऐं तस्दीक करे छॾी आहे। जॾहिं त हिन इहो पिणु चयो आहे त हक़ शरई ऐं सुनत मोहम्मदी सां जेको आहे जी बिल्कुल फ़ाइज़ अली जी शादी वारे मामले ते सुबुह खां वठी सोशल मीडिया ते जेके मुख़्तलिफ़ ख़बरूं जेको हलनि पियूं जंहिंजी तस्दीक ऐं जेको आहे तर्दीद ऐं तस्दीक न पई थिए, पर हिन वक़्तु FBI ज़ोन 1 जे कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो सां जेको ख़ुसूसी जेको आहे राब्तो थियो आहे। उन खां पोइ कमिश्नर जेको FBI जो अब्दुल हमीद अबड़ो आहे, हुन ॿुधायो आहे त जेकी शादी वारी ख़बर आहे उहा कंफर्म आहे ऐं तस्दीक करे छॾी आहे। जॾहिं त हिन इहो पिणु चयो आहे त हक़ शरई ऐं सुनत मोहम्मदी सां जेको आहे निकाह कयो आहे। अब्दुल हमीद अबड़े जेको आहे फ़ाइज़ा अली सां शादी वारी जेके ख़बर आहे उनजी तस्दीक करे छॾी आहे। उन खां पोइ